ओके बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां जेके सिंधी जा कुझु MCQs आहिनि उन्हनि खे कवर करण जी कोशिशि कंदासूं। मतिलबु टॉपिक वाइज़ न, मिक्स MCQs जेके जेको आहे त ज़्यादातर पुछा वेंदा आहिनि। हाणे जीअं फॉर एग्ज़ाम्पल आहे त किताबनि जे बाबति MCQs पुछा वेंदा आहिनि। हाणे हिकिड़ो किताबु आहे, उन जो नालो आहे ॿेलाइनि जा ॿोल। किताब जो नालो आहे ॿेलाइनि जा ॿोल। हाणे इहो पुछी सघनि था त हीउ जेको किताबु आहे इहो कंहिंजो लिखियलु आहे। हाणे हीउ जेको किताबु आहे न, उहो लिखियलु आहे डॉक्टर नबी बख्श बलोच जो। डॉक्टर नबी बख्श बलोच जो। हाणे उन खां बाद में जेको ॿियो असांजो MCQ आहे त बुक आहे पहाकनि जी पहाड़। हाणे किताब जो नालो आहे पहाकनि जी पाड़। हाणे हीउ जेको किताबु आहे पहाकनि जी पाड़, ही कंहिंजो लिखियलु आहे? ही किताब लिखियलु आहे डॉक्टर अब्दुल करीम संदेलो जो। हाणे तव्हां हितां ईअं यादि करे छॾियो त ही जेके ॿ अदीब आहिनि इन्हनि सिंधी अदब ते कमु कयो आहे। मतिलबु जेके बि सिंधी अदब सां रिलेटेड बुक्स हूंदा न, किताब हूंदा न, उहे हिन ॿिनि शख़्सियतुनि जा ई लिखियल हूंदा। लाइक ॿेलाइनि जा ॿोल, लस वेले जेके जेको आहे त डॉक्टर नबी बख्श बलोच वियो, उतां जो लोक अदब सहेड़ियो। हाणे पहाकनि जी पाड़ जेको पहाकनि जो किताबु आहे त उहो बि कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर अब्दुल करीम संदेलो जो। त उहे बुक्स जेकी लोक अदब सां रिलेटेड हुजनि, उहे या त डॉक्टर नबी बख्श बलोच लिखिया हूंदा या डॉक्टर अब्दुल करीम संदेलो साहब। हाणे ॿियो सवाल आहे त डॉक्टर नबी बख्श बलोच जो जेको शाह जो रिसालो आहे उहो घणनि जुल्दनि में जेको आहे त सहेड़ियल आहे? उहो सहेड़ियल आहे 10 जुल्दनि में। घणनि जुल्दनि में? 10 जुल्दनि में। हाणे जेको पहिरियों जुल्द आहे उहो आहे 1999 में ऐं जेको 10हों जुल्द आहे 1996 में। ऐं ॿियो जेको अहम किताब आहे न, पढ़ाॾो सोई सॾ। छा? पढ़ाॾो सोई सॾ। पढ़ाॾो सोई सॾ। मां बार बार हिननि खे रिपीट कयां थी त जीअं तव्हां वीडियो ॾिसण टाइम ई तव्हांजो जेको आहे न ही यादि थी वञे। हाणे जेको पढ़ाॾो सोई सॾ आहे उहो किताब लिखियलु आहे सिराज मेमून साहब जन जो। सिराज मेमून साहब जन जो ही किताब लिखियलु आहे। हाणे ॿियो आहे त शेख अयाज़ उन जी शाइरीअ जो पहिरियों मजमूओ कहिड़ो आहे? त हाणे शेख अयाज़ जी शाइरीअ जो जेको पहिरियों मजमूओ आहे उहो आहे भोर भरे आकास। ही शेख अयाज़ जी शाइरीअ जो जेको आहे त पहिरियों मजमूओ आहे भोर भरे आकास, जेको कॾहिं छपियो? उहो छपियो 1962 में। ठीकु आहे। ऐं कहाणियुनि जो जेको पहिरियों मजमूओ आहे शेख अयाज़ साहब जन जो, उहो आहे सफ़ेद वहशी। हाणे सफ़ेद वहशी छा आहे? हिकिड़ो कहाणियुनि जो मजमूओ आहे जेको पहिरियों कहाणियुनि जो मजमूओ आहे। हूअं त शेख अयाज़ साहब जन हिकु जदीद शाइर आहिनि, पर उन्हनि कहाणियूं बि लिखियूं आहिनि ऐं हुननि जो जेको कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ आहे उहो आहे सफ़ेद वहशी। ऐं जेको शाइरीअ जो मजमूओ आहे उहो आहे भोर भरे आकाश, जेको 1962 में छपियो। हाणे ॿियो आहे त जेको शेख अयाज़ आहे उन जी ॼमण जी तारीख़। हाणे शेख अयाज़ जी जेका ॼमण जी तारीख़ आहे उहा आहे 2 मार्च ऐं साल आहे 1923 ऐं जॻह आहे शिकारपुर। किथे पैदा थिया? ही पैदा थिया शिकारपुर में। ऐं जॾहिं असां हिननि जे वफ़ात जी ॻाल्हि कयूं त हिननि जी वफ़ात जेका थी 28 डिसंबर 1997 में। ऐं पाण किथे दफ़न थियल आहिनि? पाण दफ़न थियल आहिनि भिट शाह में। इहो जेको आहे सवाल पुछो वेंदो आहे इंटरव्यूज़ में या MCQs में बि पुछी सघनि था। ऐं ॿियो हिकिड़ो किताबु आहे उन जो नालो आहे केॾारो। हाणे जेको केॾारो किताबु आहे उहो कंहिंजो लिखियलु आहे? उहो लिखियलु आहे नूरुल हुदा शाह जो। हाणे ॿियो सवाल आहे त तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़नि जे दौर में सूरत तख्ती जेको आहे त ठही, पर कहिड़े अंग्रेज़ जेको आहे कमिश्नर जे हुकुम ते सूरत तख्ती जोड़ी वई? उन जो नालो आहे सर बार्टल फ्रेयर। सर बार्टल फ्रेयर।
हाणे ॿियो आहे त हिकिड़ो ॿियो अहम जेको आहे त किताबु आहे, उन किताब जो नालो आहे किताब कोकण या कल्याण। छा किताब कोकण या कल्याण। इहो जेको आहे त किताब कंहिंजो लिखियलु आहे? इहो किताब लिखियलु आहे उस्ताद बुखारी जो। कंहिंजो लिखियलु आहे? उस्ताद बुखारी साहब जन जो। अच्छा, ॿियो सवाल आहे त सिंधी शेर जो वहाउ तारो कंहिंखे चयो वेंदो आहे, या सिंधी जेको आहे त अदब जो चासर। छा सिंधी अदब जो जेको चासर आहे उहो कंहिंखे चयो वेंदो आहे? त सिंधी अदब जो जेको चासर आहे उहो चयो वेंदो आहे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खे। ऐं उन खां अलावा इन्हनि खे सिंधी शेर जो जेको वहाउ तारो हूंदो आहे उहो बि चयो वेंदो आहे। ऐं उन खां अलावा हिनखे सिंधी ॿोलीअ जो अवाइली वॾो शाइर बि चयो वेंदो आहे। ऐं शाह अब्दुल लतीफ़ जो जेको मुबशिर आहे उहो बि चयो वेंदो आहे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खे।